माया फरा अख्तियार हेडलाइन ज़बानी ठियूं तफ़सीली ख़बरुनि में भलीकार बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन नवां के अहम ख़बर ॾींदासीं। वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। इजलास वॾे वज़ीर जी सदारत में SSP ऑफिस कश्मीर में थींदो। इजलास में IG सिंध ग़ुलाम नबी मेमन भी शिरकत कंदो। इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा, जंहिं बाद वॾो वज़ीर ऐं IG सिंध प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कंदा। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह गोसपुर भरिसां ॻोठ दड़े सुंदराणी में इलाइक़े जे PP MPA मीर आबिद ख़ान सुंदराणी सां संदसि चाचे अॻूणे MPA मीर हाकिम अली ऐं संदसि सोट वकील नूर इलाही ख़ान सुंदराणी जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कंदो। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर खां वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। इजलास में वॾे वज़ीर जी सदारत में SSP ऑफिस कश्मीर में थींदो। इजलास में IG सिंध ग़ुलाम नबी मेमन भी शिरकत कंदो। इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा, जंहिं बाद वॾो वज़ीर IG सिंध प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कंदा। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह गोसपुर भरिसां ॻोठ दड़े सुंदराणी में इलाइक़े जे PP MPA मीर आबिद ख़ान सुंदराणी सां संदसि चाचे अॻूणे MPA मीर हाकिम अली सुंदराणी ऐं संदसि सोट वकील नूर इलाही ख़ान सुंदराणी जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कंदो। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। इजलास वॾे वज़ीर जी सदारत में SSP ऑफिस कश्मीर में थींदो। इजलास में IG सिंध ग़ुलाम नबी मेमन भी शिरकत कंदो। इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा, जंहिं बाद वॾो वज़ीर ऐं IG सिंध प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कंदा। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वॾे वज़ीर कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास घुराए वरितो आहे। इजलास वॾे वज़ीर जी सदारत में SSP ऑफिस कश्मीर में थींदो। इजलास में IG सिंध ग़ुलाम नबी मेमन भी शिरकत कंदो। इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा, जंहिं बाद वॾो वज़ीर ऐं IG सिंध प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कंदा। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह गोसपुर भरिसां ॻोठ दड़े सुंदराणी में इलाइक़े जे PP MPA मीर आबिद ख़ान सुंदराणी सां संदसि चाचे अॻूणे MPA मीर हाकिम अली ऐं संदसि सोट वकील नूर इलाही जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कंदो। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ रिपोर्टर नारायण नाज़ सां। नारायण, अपडेट कजो हिन ख़बर जे बारे सां। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु मुख़्तलिफ़ ज़िलनि में इंटीरियर सिंध जा जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, घोटकी आहे ऐं कश्मीर आहे, ऐं उते अची करे जेका आहे पंहिंजो हुनजो दौरो रखियलु आहे, जंहिंमें हू पहिरियों ई घोटकी पहुतो आहे। हींअर हुनजे पहुचण जा एतिरा मिलिया आहिनि। उन खां बाद हू गुडू वेंदो, जिते जेका ही बोर्ड जी सूरत हाल आहे, जेको पाणी जो चाढ़ आहे, जेका आहे हुनखे मॉनिटर करण लाइ जेका आहे तफ़सील वठंदो ऐं इंतिज़ामिया सां जेका आहे हुनखे ब्रीफिंग ॾींदी त जेका आहे पाणी जी पोज़ीशन छा आहे। उन खां बाद जेका आहे हुनजो गुडू खां बाद कंदकोट में हुनजो प्रोग्राम रखियल आहे SP ऑफिस में, जिते हू अची करे अमन बाबति हिकिड़े ख़ुसूसी इजलास जी शिरकत कंदो, जंहिंमें हुनखे ब्रीफिंग ॾिनी वेंदी इंतिज़ामिया जी तरफ़ां SSP तरफ़ां त अमन बाबति जेका कश्मीर जी बिगड़ियल सूरत हाल आहे, कहिड़ा क़दम खया विया आहिनि। ऐं ताज़ो तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं पहिरियों ई हीअ जेके पंजाब ऐं सिंध जे बॉर्डर जी भरिसां जेका आहे 6 खां वधीक जेके धाड़ेल मरी विया शर ईंदड़ बिरादरी जा, उन बाबति बि ॿुधाईंदा आहे त सिंध जो वॾो वज़ीर जेका आहे पंहिंजो SSP कश्मीर खे जी शाबाशी बि ॾींदो। ऐं हुन खां बाद जेका हुनजो प्रोग्राम जेको रखियलु आहे उहो असांजे इलाइक़े में ॻोठ दड़ी सुंदराणी वटि रखियलु आहे। ऐं ॻोठ दड़ी सुंदराणी PP जे जेको इलाइक़े जो MP आहे मीर आबिद ख़ान सुंदराणी, उनजो अबाणो ॻोठ आहे, जिते हू अची करे हुन सां हुनजो सहुरो जेको 1 महीनो अॻु में गुज़ारे वियो हो मीर हाकिम अली ख़ान सुंदराणी, जेको पंहिंजे वक़्त जो PP MPA बि रहियो साबिक़ जेका आहे उहो। ऐं हुन खां बाद जेका आहे तक़रीबन 20 ॾींहं अॻु में जेका आहे हुनजो सौट जेको आहे वकील मीर नूर इलाही सुंदराणी जेको आहे कबायली जेका आहे दहशतगर्दी जे वर चढ़ी वियो। उन ते ॿिन्ही जेका आहे फोटगिन ते जेका आहे
सां रुखाई कंदो। जेका बात जेका ॿुधण में आयो आहे त जेका ज़रिया ॿुधाइनि था त उहो हितां खां थी जेका बाबा जेका आहे असुल मबड़े ॾे वेंदो, जिते हुनजो जेको भाउ गुज़ारे वियो अकरम मबड़ो, हुनजा जेको पुटु गुज़ारे वियो, हुन सां वञी करे ताज़ियत कंदो। सो इहो प्रोग्राम जेका आहे सीएम साहिब जो असांखे ज़रियनि ॿुधायो आहे। उन प्रोग्राम बाबति जेका आहे सॼी सिक्योरिटी जेको आहे सॼे इलाइक़े जी सख़्त कई वई आहे ऐं जिते किले जेका आहे पुलिस जी जेका आहे मोबाइलूं ऐं नफ़री जेका आहे बीठल आहे। जी ठीकु आहे नारायण नास, वॾी महिरबानी अवां जे नवाज़े सां अपडेट